इंसानी जिस्म बाबति अहम साइंसी ॼाण। हिकु सिहतमंद नौजवान जे ढांचे में 206 हॾा हूंदा आहिनि, जॾहिं त ताज़े ॼावल ॿार में 300 हॾा हूंदा आहिनि, जिन मां 94 हॾा ॻरी वेंदा आहिनि जॾहिं ॿारु आहिस्ते आहिस्ते वॾो थींदो रहंदो आहे। इंसानी जिस्म में वॾो ऐं मज़बूत हॾो रान में हूंदो आहे, जंहिंखे फीमर चइबो आहे। उन जी ड्रैग लॻभॻि 50 सेंटीमीटर आहे ऐं नंढो हॾो कन जे विच में हूंदो आहे, जंहिंखे स्टेप्स या स्टर्फ चइबो आहे। ह्यूमन स्कल यानी इंसानी खोपड़ी खे क्रेनियम चइबो आहे। क्रेनियम कुल 8 हॾनि ते मुश्तमिल आहे, जिन मां हिकु हॾो फ्रंटल यानी निरड़ या पेशानी में हूंदो आहे, 2 हॾियूं पेरिटल्स जेके मथे जे ॿिन्ही पासनि में हूंदियूं आहिनि, ऐं हिकु हॾी ऑक्सीपेटल जेका क्याड़ी वारे पासे हूंदी आहे, ऐं 2 हॾियूं टेम्पोरल्स जेके लोंदड़ी वारे पासे में हूंदियूं आहिनि, ऐं हिकु हॾी स्फेनॉइड जेका खोपड़ीअ जे विच में अॻे पासे हूंदी आहे, ऐं हिकु हॾी एथनॉइड जेका अखियुनि जे विच में हूंदी आहे। हर टंग में 3 हॾियूं हूंदियूं आहिनि। फीमर रान वारी हॾी, टिबिया जेका गोॾे जे हेठां अॻे पासे हूंदी आहे, फेबुला जेका टिबिया सां गॾु पोएं पासे हूंदी आहे, पचीला गोॾे जी ढकणी ऐं पेरनि जी आङुरियुनि वारियूं हॾियूं फिलेंजिस बोन्स शामिल आहिनि। इंसान जे जिस्म में लॻभॻि 630 अहम मसल्स हूंदा आहिनि। ह्यूमन बॉडी टिश्यूज़ यानी इंसानी जिस्म जे खुलियनि में 70% पाणी हूंदो आहे, जेको लॻभॻि 45 लीटर थींदो। हिकु सिहतमंद नौजवान जे जिस्म में 5 लीटर रतु हूंदो आहे।